अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सन टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी अवां जो मेज़बान अवां अॻियां हाज़िर आहे। नाज़रीन, अॼु असांजो हीउ प्रोग्राम जेको आहे महांगाई जे मथां आहे। मुल्क जे अंदरि पेट्रोल जा अघ ॾींहों ॾींहों चढ़ंदा वञनि पिया। महांगाई एतिरी थी वई आहे जो मिसकिन माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। ख़ासि करे जेको पोरियत आहे उहो परेशान आहे। जेको रोज़ु कमाए थो रोज़ु खाए थो उहो ॼण त जी ज़िंदगी जेका जंजाल बणिजी वई आहे। महांगाई एतिरी थी वई आहे जो हू अटो ख़रीद करे, तेल ख़रीद करे, चांवर ख़रीद करे, खंड ख़रीद करे, पती ख़रीद करे, माना हुनजे लाइ ॾाढी ॾुखियाई थी चुकी आहे। मुल्क जे अंदरि सरकार पारां जेको अवाम खे रिलीफ ॾिनो वियो ॾे ॾिठो, अञा जेको आहे महांगाई कई थी वञे। पेट्रोल हिकु ॾींहं ते 10 पैसा लाथियो थो वञे त ॿिए ॾींहं ते वरी 4 को 5 रुपया उनजो अघु वधायो थो वञे। पेट्रोल जी क़ीमत वधंदड़ क़ीमतनि हितां जे माण्हुनि जूं मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। पेट्रोल जी क़ीमतनि सां महांगाई थिए थी। उनजे करे असां सां गॾु कई शहरी बीठा आहिनि। उनको पुछा कंदासीं केतिरी महांगाई आहे ऐं उहे कीअं पिया ज़िंदगी जो गुज़र सफ़र करनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं, केतिरी महांगाई आहे, तव्हांजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थिए थो? वॾो मुश्किल आहे साईं, ॾाढो पेट्रोल महांगो करंदा, हे करंदा, किरायो महांगो लॻो पियो आहे। ग़रीब माण्हू असां काॾे वञूं, सम्झो बाबा, गुज़ारो थिए नथो। सॼो ॾींहुं हणी हणी बि 500-400 रुपयो कमाईंदा, पेट्रोल में पूरा आहियूं। छा पोरियो कंदा हुआ? रक्शो हलाईंदा आहियूं। रक्शो हलाईंदा हो? जी जी। पोइ घणा कमायो था डेली? जी डेली केतिरा कमाईंदा हो? भाई 400-500, 400-500। 400-500 में कीअं गुज़र सफ़र थिए? बसि हलाए हलाए थो, छा कयूं, दवायूं कयूं था हुकूमत खे। छा करणु घुरिजे? गवर्नमेंट छा करे? गवर्नमेंट खे खपे त भाउ सस्ता बि करे, पेट्रोल घटि करे, डीजल घटि करे। भई इहा ई अपील करे सघूं था, ॿियो त कुझु नथा चई सघूं। अच्छा, तव्हां असांखे ॿुधायो केतिरी महांगाई आहे? महंगाई सफ़ा घणो आहे था। छा कारोबार कंदा हो तव्हां? कारोबार राखी पोखी असल त राखी पोखी कंदा हो? जी हा। पोइ राखी पोखी तव्हांजी 6 महीने थिए? जी हा। बस 6 महीने त ॾिसूं था, उहो बि करदा ई थियूं था, छा कयूं, मजबूरी आहे। महांगाई भला छाजे करे थिए थी? महंगाई बस पेट्रोल चढ़ी वियो आहे, सफ़ा क़ीमत सफ़ा चढ़ी वियो आहे। कहिड़ी कहिड़ी शयूं महांगियूं थियूं आहिनि? पेट्रोल महांगो, अटो महांगो आहे, छा कयूं, काॾे कयूं। कोई ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थिए? बस मजबूरी खां हलायूं था, ॿियो छा कयूं, आहे सफ़ा बुख जा चक्कर। सरकार खे छा करणु खपे? सरकार खे अपील आहे, को मदद करे, महिरबानी करे, सस्ता बि करे। जी हा। भला हिते जेकी महांगाई थिए थी, दुकानदार पंहिंजी तरफ़ों बि करनि था या मथो महांगाई थिए थी? पंहिंजे तरफ़ों बि ठोकनि था दुकानदार, बाबा अॼुकल्ह ईमानदार उनखे ॾिसण वारो, जांचण वारो कोई न? कोई न आहे, कोई न आहे, कोई न आहे। कोई न आहे। हिकु को बीड़ हणनि था। तव्हां असांखे ॿुधायो केतिरी महांगाई आहे? महंगाई साईं घणी थी वियो आहे, सफ़ा घणी महांगाई आहे? घणी महंगाई। असां रश के रहूं, ॾाढा रुपया करे माण्हुनि खे इलाज मिनत करूं था, 400-500 रुपयो शाम ताईं कमायूं था, पूरा थी न आहे असांजो। पोइ 400-500 में कीअं ज़िंदगी छा छा ख़रीद कयूं था? गुज़ारूं था, इहो अटो बटो ख़रीद करूं था, खंड इहो आहे, सुबुह जो वरी ओड़े जा ओड़ा तेल जे लाइ परेशान हो। ॿारड़ा स्कूल पढ़ाए सघो था? ॿारड़ा बि नथा पढ़ाए सघूं स्कूल, इन महांगाई जे वजह मां। महांगाई जी वजह खां? महांगाई जे वजह मां ॿारड़ा बि स्कूल नथा वञनि। ख़ैर तव्हां ॿ पुटड़ा आहिनि, उन्हनि खे स्कूल नथा मोकिलियो। छा थियणु खपे? गवर्नमेंट खे छा करणु खपे? गवर्नमेंट खे अपील आहे, थोरो पेट्रोल लाइन, हर शइ लाइन, चांवर चढ़ी वियो आहे, खंड चढ़ी वियो आहे, हर शइ चढ़ी वियो आहे। जेको कमायूं था सॼो ॾींहुं ठाहियूं, उते कमाए ॿियूं था, रात जो वञूं था, वरी ओड़े जा ओड़ा, सॼो ख़र्च में पूरा लॻा पिया आहियूं। पोइ दवा दारू उथी वेठी कीअं थिए? अलाह जे आसरे ते अलाह जा धिका खाऊं था, दर दर ते ॿियो हाणे छा भला गवर्नमेंट जो आई चयो था हाणे ही जंग बि ख़तम थी वई ईरान जी। साईं, जंग जंहिं ॾींहुं शुरू थिए थो त पेट्रोल लहे थो, जंग ख़तम थी वञे तो पेट्रोल चाढ़नि था, 4 रुपया लाहिनि था, 6 रुपया चाढ़नि था। हिको बेली ते 700 रुपया चढ़ी वञे पियो, हाणे उहो ई वञी पेट्रोल उते ई बीठो आहे 340। पेट्रोल चढ़ण सां कारोबार ते असर थिए थो? ना साईं, सवारी वारा इन सर जाते ट्री किरायो चवंदा आहिनि पेट्रोल लथो आहे, 20 वठो, जो चढ़ी वञे तो बि चवंदा 20 वठो, पोइ असां काॾे वञूं? पोइ कीअं थिए गुज़र सफ़र कीअं थिए? सरबस में हलूं था अलाह जे आसरे ते। अलाह जे आसरे। बस ॿियो माण्हुनि खे त कंहिं ख़बर ई न आहे जो छा ॾींदो ॾींदो पियल आहे। बस डेली घणो कमायो था? सर डेली 400-500 कमाईंदा आहियूं, 200 जो गाड़ी में तेल विझंदा आहियूं, ये रोज़ ये खंड पती चांहि वठी घर रहंदा आहियूं बस। पोइ ज़िंदगी जो ॿियो उथी वेठी, फोती गमी, शादी मदी, बस इहा उधर वठूं था कंहिंखो, वरी पोइ जेको कर्ज़नि में पूराऊं, वरी उहे कर्ज़ भरींदा वञूं था, सीधा अञा मस ॾियूं था रोडनि ते, त वरी उहो इंसान आहे को अची थो वञे शादी गमी। हाणे त जंग बंदि थी वई, हाणे त पेट्रोल सर अञा बि चढ़ियो आहे, 5 रुपया लाथऊं त 6 रुपया चाढ़ियूं, वरी रुपयो अञा मथे टैक्स रखी विया। असां सां हिकु पोरियत बीठल आहे, उन खां पुछा कंदासीं दिहाड़ी केतिरो कमाए थो ऐं केतिरी महांगाई आहे, और पोरे मां हुनजो गुज़र सफ़र केतिरो थिए थो ऐं पूरत कीअं थी थिए। मोहम्मद हनीफ पंहिंजो कॾहिं खां वठी रेडी हलायो था? असांखे 2-3 महीना थिया।
पंज में केतिरो कमायो था डेली? डेली 700-800 700-800 रुपया। जी हाँ। महंगाई केतिरी आहे? महंगाई अरूज ते था अरूज ते आहे। जी हाँ। पोइ की ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थिए? मिड़ाई टाइम पास कयूं था। टाइम पास कयो था। जी हाँ। भला 500-800 रुपया जो कमायो था त उन में कहिड़ी कहिड़ी शइ ख़रीद करे सघो था? बस मिड़ाई पेट जो गुज़ारो। अटो महांगो आहे। जी हाँ। पोइ वहिंवार कीअं थो हले ज़िंदगी जो? बस उथी वेठी आहे, शादी गमी, कपिड़ो लटो ईद अदर। छा करे इंसान मजबूर है। माण्हू त 800 रुपयो ख़र्चो आहे, 2500 रुपये जो जॻह किराए जी, अटो महांगो, खंडु महांगो, घिउ महांगो, एॾी महांगाई कई अथनि, एॾी ग़रीब माण्हू वञे त वञे ग़रीब काॾे वञे? ग़रीब मोले मिसकिन माण्हू, अटो महांगो, खंडु महांगो, घिउ महांगो, मोले सॼो ॾींहुं करूं था, मज़ूरी कमाऊं था, 400-500 रुपयो ख़र्चो थिए थो, 1200-1300-1500 रुपयो लाज़मी ॿिए को पटूं था त असां करंदा ई थियो था न। एॾी महांगाई कई अथनि भेण, कोई खंडु सस्ती करणु, कोई घिउ सस्तो करणु, कोई ग़रीब रुपयो खाए सकून जी माने खाए, ग़रीब कमाए थो, ग़रीब 500-600 रुपयो ख़र्चो थिए थो, 1200-2500 रुपयो असां चयो मोलाई माण्हू मिसकिन माण्हू किराए जी जॻह में 10,000 रुपयो किरायो आहे, वञूं त ग़रीब माण्हू काॾे? छा कंदा आहियो तव्हां साईं? असां होटल जी सही मज़ूरी कंदा आहियूं। होटल जी मज़दूरी? हा, कंहिं महीने मज़ूरी आहे, कंहिं महीने मज़ूरी आहे बि न। घणो में मिलंदो आहे डेली तव्हांखे? डेली सही आहे 500-600 रुपयो। 500-600 में छा गुज़ारो हले? 500-600 में खाइण पीअण अटो वठूं, खंडु अटो वठूं, खंडु वठूं, घिउ वठूं, छा वठूं? करूं त छा करूं? मिले 500-600 रुपयो। 500-600 में कोई घर हलता न? 300 ॾींहुं 400 ॾींहुं सड़ी सुबुह जो चांहि थी दी आहे। गवर्नमेंट खे छा करणु खपे? हाँ, गवर्नमेंट के ये खपे तो मैंने आवाम सा तावन करे, गरीब रुपए सा तावन करे, जोको सस्ता करे, जोको गरीब खाइण को वाजू था उन्हनि सां गरीब सां मदद करे, जोको माज़ूर आहे उन्हनि सां गरीब सां केनाल में रखनि, गरीब खे मदद ॾियनि, हेल्प करनि गरीब जी। अहिड़े हिसाब सां मज़ूर माण्हू वञूं त काॾे वञूं साईं? तव्हां पाण इंसाफ़ तव्हां करो। जी तव्हां हिन शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, पौरतनि जूं ॻाल्हियूं बि चवणो आहे त सरकार खे घुरिजे त सस्ता बि करे जीअं हू ज़िंदगी जो गुज़र सफ़र करे सघनि, ज़िंदगी जो गाॾो हलाए सघनि। हलंदासीं ॿिए कंहिं शहर ॾींहुं हुन खां पुछा कंदासीं। साईं तव्हां छा कमु कंदा आहियो? सर मां अख़बार जो हाकर आहियां। अख़बार जो हाकर आहियो? जी जी। केतिरा डेली कमाईंदा आहियो तव्हां? 4 खां 500 रुपये। 4 खां 500 रुपया कमाईंदा आहियो। महांगाई केतिरी आहे? महांगाई उरूज थी आहे। महांगाई एॾी महांगाई आहे जो बेहदि माण्हू ख़र दिमाग़ थी वियो आहे। माण्हू जो दिमाग़ जेको आहे सही न आहे, कमु नथो करे, त वरी एतिरी बेरोज़गारी थी वई आहे जो माण्हू कमाइण को छा आहे त कमु मिले ई नथो, बेरोज़गारी वधंदी थी वञे, एॾी महांगाई वधंदी थी वञे जो 500 रुपया जो कमायो था त उन 500 में तव्हां कहिड़ी कहिड़ी शइ ख़रीद कयो था? नथा करे सघूं। बसि इहो वठी था वञूं जेको ख़र्चु राति जो खाई सघूं था, वरी सुबुह जो जेको आहे वरी न ई सही। भला महांगाई मथो आहे, हिते दुकानदार बि करनि था साईं। मथां बि त आहे, हितां बि आहे, माना ॿई क़िस्म आहे। उनखे चेक करण लाइ को DC AC करी शहर में केरु कंदो? कोई न कंदो। हिते 20-30 डोज़र जेका डेली बलूचिस्तान अटो निकिरी थो वञे, सुबुह जो पार जेका डोज़र वञनि था अटे जा सभु ॾे। सिंध गवर्नमेंट ख़ामोश आहे, अलाए छो ख़ामोश आहे, एॾो अटो महांगो करे वेठी आहे जो ग़रीब खाइण जेका निकिरी विया, चांवर, घी, अटो, खंडु, जेका खाधे पीते जी शयूं इहे सॼियूं महांगियूं आहिनि तमामु। बेरोज़गारी बि ज़्यादा और महांगाई बि उरूज ते। दावा कंदी आहे त असां महांगाई ख़तम कंदा। साईं दावा उनजा दावा ई रहिजी वेंदा, पर इनखे सही तरीक़े सां इस्तेमालु कजे त एक्शन खणनि त सभु शइ लही वेंदी, सभु शइ लही वेंदी। सरकार जेकॾहिं सही नमूने सां कमु करे त सस्ताइप थींदी। 500 को 600 रुपयो कमायूं था, पर असांजी ज़िंदगी ॾाढी ॾुखी गुज़रे थी। हलंदासीं ॿिए कंहिं शहर ॾे, उन खां पुछा कंदासीं उनजो छा चवणु आहे। तव्हां असांखे ॿुधायो त मुल्क जे अंदरि केतिरी महांगाई आहे ऐं हितां जो मिसकिन माण्हू, पोरियत माण्हू या जेको रोज़ कमाए थो या मिडिल क्लास जो माण्हू उन महांगाई खे कीअं मोड़े थो? सर महांगाई तमामु घणी वधियल आहे। इहा हुकुमराननि जी जेको आहे गैर मयारी पॉलिसियुनि सबबु आहे। ॾिसो था जेको ॿाहिरीं मुल्कनि में जेके हालात ख़राबु थिया आहिनि उन जा असरात जेको आहे हीअ ॼाणी वाणी पाकिस्तान ते ॾेखारे हथरादू महांगाई करे रहिया आहिनि। आए ॾींहुं पेट्रोल जा जेके आहिनि रेट वधाइनि था 4 खां 5 रुपया ऐं लाहिनि था। वरी जंहिं ॾींहुं लाहिण जो आहे पोइ पैसनि में लाहिनि था, 30 पैसा 20 पैसा। हिकिड़ी मज़ाक़ला थी वधी आहे पाकिस्तान जी गवर्नमेंट। बहरहाल पाकिस्तान जी गवर्नमेंट जेको आहे फेल थी वई आहे।
गुज़िरियल जेको आहे 20-22 सालनि खां जेका गवर्नमेंट अचनि थियूं जेके बि पाकिस्तान में, असां वटि जेकबाबाद में वेठा आहियूं। जेकबाबाद में तव्हां ॾिसो आम शयुनि जा केतिरा रेट वधी विया आहिनि, मेडिसन जा केतिरा रेट वधी विया आहिनि, कोई चेक एंड बैलेंस न आहे। ज़िले इंतिज़ामिया बि अॻोर निंड सुतल आहे। ज़िले इंतिज़ामिया खे बि कन ते जूं नथी चुरे जो जेको आहे प्राइस कंट्रोल जे लाइ जेको असां ॿाहिरि निकिरूं। सब्जियुनि जा रेट ॾिसो तव्हां, जेको आहे खाधे पीते जी शयुनि जा रेट ॾिसो, किराया ॾिसो, इवन किराया केतिरा आहिनि। हाणे कराची जा हितो कराची जो तव्हां वञो जेको आहे किरायो 2500 रुपयो तव्हां खां वठंदा कोच वारा। इहो ई किरायो तव्हां शिकारपुर खां चढ़ंदव या सखर खां चढ़ंदव, उहो किरायो माना जेको आहे 15 खां 1800 रुपयो आहे। भला को सखर को जेको आहे 100 किलोमीटर परे आहे छा माना जेको आहे जेकबाबाद, ओ 200 किलोमीटर परे आहे छा जो एतिरो वधीक किरायो आहे? कोई चवण वारो न आहे। कंहिंखे अंधेर नगरी लॻी पई छो आहे एतिरी लाक़ानूनियत। सर जॾहिं खां वठी पीपुल्स पार्टी जी 18 वरियनि खां गवर्नमेंट आई आहे, सिंध में ख़ासि तौर ते जेका गवर्नमेंट आहे उनमें नाक़ानूनियत तमामु वधी वई आहे। तमामु जेको आवाम भोगे रही आहे। आवाम जे मथां तरह तरह जा जेके आहिनि ईअं सम्झो तशदुद कया था वञनि। ज़हनी परेशानियूं आहिनि माण्हुनि खे। जेकॾहिं घर में को हिकिड़ो फ़र्द बीमार आहे, उनजी बीमारी जी दवा जे लाइ बि माना जेको आहे उहो घर जा माण्हू परेशान आहिनि त हिन जी दवा जो बिलो कीअं कयूं, या पेट जो जेको आहे गुज़र सफ़र कीअं कयूं। एतिरी महांगाई आहे। हाणे 2018 खां पोइ जेका मेडिसन जा रेट आहिनि 1000% वधी विया आहिनि। जेका गोरी 2018 में 30 रुपया मिलंदी हुई शुगर जी वठूं था, उहा गोरी हिन टाइम तव्हांखे 150 रुपये में मिलंदी। पोइ हिनखे को चेक एंड बैलेंस या गवर्नमेंट एतिरी महांगाई करे थी, इहो नथो सोचे त आवाम कीअं कंदी? आवाम ॾे त गवर्नमेंट जी तवजा ई न आहे न। फार्म 47 अची वियो आहे त बसि हाणे आवाम जो कंहिंखे का परवाह ई न आहे। हर को चए थो असां खटे वेंदासीं बसि। माना फार्म 47 सां ई खटराए? हा, फार्म 47 अची वियो आहे। असां बसि जेको आहे MNA MP आहियूं। आवाम उनखे नथी खटराए न, हो आवाम ॾे माना आवाम खे ईअं सम्झनि था त असांखे वोट ई नथी ॾे। भला हाणे हिते केतिरियूं शयूं महांगियूं आहिनि। हितां जा चूंडियल नुमाइंदा, हितां जी ज़िले इंतिज़ामिया, या जीअं ड्रग इंस्पेक्टर, या जो फूड वारा, या जेके आहिनि पंहिंजो DHO, उहो कॾहिं चकर ॾे थो मार्केट में? सर इहे चकर इन जे करे नथा हणनि। चकर हणंदा आहिनि को महीने में जॾहिं वटि सुठा धाड़ घोड़ा थींदी आहे, पोइ कंहिं दुकानदारनि खे 2-4 खे चालान कंदा आहिनि, पोइ वरी पंहिंजूं मंथलियूं फिक्स करे छॾींदा आहिनि। तव्हां महांगाई जे हवाले सां ॾिसो था, जेको हिकु मण जेको 40 किलो वारी बोरी जेका अटे जी मिले पई 3800-3900 रुपयो, हिन टाइम तव्हां वञो 5000 रुपयो मिले थी। ताज़ी कणक लथी आहे। अञा सारियुनि जो रोंबो हले थो। पाणी गवर्नमेंट जी नाहेली जे करे पाणी न आहे हिन टाइम मुल्क में। रोंबा सड़नि था, माण्हुनि जा ॿिज सड़नि था। वीचारो सड़ी वियो आहे। चए फिलाणे हुनखे जेको आहे दरिया खे कट लॻो, फिलाणे हिनखे लॻो, हिन जे करे जेको आहे पाणी न आहे। सिर्फ़ु बहानो आवाम खे जेको आहे तबाह करण जे लाइ माना जेको आहे हे गवर्नमेंट आहे बहाना कयूं वेठियूं आहिनि। गवर्नमेंट वटि का बि पॉलिसी कोन्हे, नाक़िस पॉलिसियूं आहिनि। उन जे करे मुल्क जे अंदरि अनारकली वारी जेको आहे उहा आहे कानून राज आहे, ला कानूनियत आहे हिन मुल्क जे अंदरि। जेकबाबाद बि उन मुल्क जो हिसो आहे। कोई कंहिंखां पुछा करण वारो न आहे। हलंदासीं ॿिए कंहिं शहर ॾींहुं उन खां पुछा कंदासीं त उन वटि कहिड़ा लफ़्ज़ आहिनि। जी सॼे मुल्क जीअं जेकबाबाद बि महांगाई जी लपेट में आहे। जेकबाबाद जो माण्हू बि महांगाई खे मुंहुं ॾिए थो। उहो मिडिल क्लास जो माण्हू हुजे, उहो हाई अपर क्लास जो माण्हू हुजे, उहो रोज़ कमाइण वारो माण्हू हुजे, पोरियत हुजे, महांगाई सभिनि जे लाइ बराबरि आहे। अपर क्लास ते फ़र्क़ु इन जे करे थो पए त हुन वटि पैसा जाम आहिनि, हुन वटि दौलत जाम आहे। उन जे करे उनखे फ़र्क़ु नथो पए। महांगाई उन जे लाइ बि आहे। जेकी शइ उहा ख़रीद करे थो, साॻियो ई ग़रीब माण्हू बि ख़रीद करे थो। ईअं न आहे त उन जे लाइ उहा शइ सस्ती आहे त ग़रीब लाइ महांगी आहे। रेट साॻियो ई आहे। पर हिते जेको सॼो फ़र्क़ु पए थो, सॼो वज़न पए थो, पोरियत ते पए थो, मिडिल क्लास जे माण्हू पए थो, ग़रीब माण्हू ते पए थो, रोज़ कमाए रोज़ खाइण वारो पए थो। सरकार पारां दावूं कयूं वयूं। सरकार पारां जॾहिं इलेक्शन खां अॻु में वॾा वॾा जलसा कोठाया विया। सियासतदान पारां जेके MNA थिया, MPS थिया, जेके वज़ीर आज़म जी सीट ते बीठा वज़ीर आज़म थिया, उन्हनि पंहिंजे हल्के में पंहिंजे तक जे अवाम खे इहो ख़्वाबु ज़रूरु ॾेखारियो त असां पाकिस्तान जे अंदरि महांगाई ख़तमु कंदासीं, माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं, फैसिलिटेट कंदासीं माण्हुनि खे। केतिरो रिलीफ ॾिनो उहो तव्हां बि ॼाणो था, असां बि ॼाणूं था। केतिरी महांगाई मुल्क में ख़तमु थी आहे तव्हां बि ॼाणो था, असां बि ॼाणूं था। असां सां गॾु हिन टाइम जेकबाबाद जो हिकु अहिड़ो किरदारु वेठल आहे जंहिं हमेशह पाण पतोड़ियो आहे। मिडिल क्लास जो माण्हू आहे, मिसकिन माण्हू आहे, पाण सां ऐं पंहिंजे अवाम सां कमिटेड रहियो आहे। हुन हमेशह जेकबाबाद जा मसइला हल करण लाइ, मसइलनि ते जदोजहद लाइ अॻु भरियो रहियो आहे। जेकबाबाद जो हिकु पुराणो किरदारु मामू मंज़ूर भुट्टो असां सां गॾु वेठल आहे। उन खां पुछा कंदासीं त केतिरी महांगाई आहे ऐं हू कीअं हिन महांगाई वारे माहौल खे मुंहुं ॾिए पियो। अस्सलाम वालेकुम मामा।
वालेकुम सलाम। मामा मुल्क जे अंदरि जेका बाबा जे अंदरि केतिरी महांगाई आहे, मिडिल क्लास जो माण्हू अपर क्लास जो माण्हू त उनखे त फ़र्क़ु नथो पए, उनखे ख़बर ई नथी पए त महांगाई केतिरी आहे। महांगाई शयूं महांगियूं ज़रूरु आहिनि पर उनखे ख़बर नथी पए। जेको मिडिल क्लास जो माण्हू आहे, जेको लो क्लास जो माण्हू आहे या जेको रोज़ कमाए थो पोरियत आहे, उन जे लाइ ही महांगाई कीअं आहे? साईं तव्हां थोरो ॾिसो त हिते डिप्टी कमिश्नर बि आहे, असां ॿाहिरि छो वञूं, ॿिए डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि छो कयूं, MP MNA जी ॻाल्हि छो कयूं? जेको कानून नाफ़िज़ करे थो उहो हिते वेठल आहे, डिप्टी कमिश्नर आहे, AC आहे, SDM आहे, मुख़्तियारकार आहे। हाणे इहो उन्हनि ते लागू थिए थो, हिकिड़ो कानून आहे त तव्हां राउंड अप कयो ऐं दुकान ते पर्चियूं लॻल हुजनि। ॾिसो तव्हां कोई बि शइ का पंहिंजे उन लेवल सां विकामजे थी जेको हुनजो अघु आहे, न कंहिं ते रुपयो मथे आहे, कंहिं ते 3 रुपया, कंहिं ते 5 रुपया। हाणे थिए ईअं थो त जीअं तव्हां अॻाणो ॻाल्हि कई असरु सिर्फ़ु ग़रीब ते पए थो। हाणे ॾिसो पाण में वेठा आहियूं, शहर आहे यार, असांजो बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहे ऐं हे दुबई शहर आहे, हिन खे असां पंहिंजी निगाह सां ॾिसूं त सुठो न आहे। हिन खे ॾिसूं उन निगाह सां जेका ग़रीब जी निगाह आहे, जेको मज़दूर आहे, नौकर आहे, किथे मज़ूरी करे थो, शाम जो उहो छेलड़ी हथ में खणी वञे थो, खीसे में ॾिसे थो घणा पिया आहिनि, 100-150 बचे थो। असां हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं डिप्टी कमिश्नर साहब खे, तव्हां राउंड अप नथा कयो, निकिरो नथा, चेक एंड बैलेंस नथा कयो, तव्हां AC खे मोकिलियो, तव्हां मुख़्तियारकार मोकिलियो, SDM मोकिलियो, शहर में ॾिसनि पर्ची लॻल हुजे। हाणे पर्ची खां मथे जेको पैसा वठंदो ज़ाहिर आहे कोई न ॾींदो। असां हिकिड़ी गुज़ारिश इहा बि कंदासीं त यार असांजो ग़रीब शहर आहे, ॾिसो ईअं न कयो, महिरबानी कयो, ग़रीब वीचारा तव्हां ॾे दीद रखी वेठा आहिनि। साईं फलाणो ईंदो ऑफिसर शहर में घुमंदो, सस्ताई थींदी, अचनि त नथा, कंहिंखे दान ॾिजे। माना दुकानदार महांगाई मथे आहे पर दुकानदार बि कयूं वेठो आहे दुकानदार जी मनमानी पंहिंजी न बाबा, पर्ची जो लॻल हूंदी, ग्राहक चवंदो आहे 1.5 रुपयो लिखियलु आहे, तूं कीअं चईं थो 1 रुपयो 10 न ॾे, बहाना न ॾींदोमांइ मथे, उहा ॻाल्हि आहे। हाणे तव्हांजे अॻियों जी ॻाल्हि आहे, तव्हां अॻु में बि सॼो इहो फेक ऐं डिफेक्ट्स ॿुधाए विया हो, मां वधीक छा ॿुधायां। भला हाणे जेको मिसकिन माण्हू आहे, पोरियत तव्हां पाण बि पोरियत आहियो, जेको मिसकिन माण्हू आहे उनजी जेकॾहिं रोज़ कमाए 100 को 500 को 700 ताईंदो, उहो कीअं हिन महांगाई जे तूफ़ान खे मुंहुं ॾींदो? अटो जेको आहे 125 रुपया किलो आहे, खंडु 175 रुपया किलो आहे, जेकी पती आहे चांहि जी ज़रूरी हुजे थी उहा बि 2000 रुपए खां घटि न आहे किलो, त उहो मिसकिन माण्हू कीअं मुंहुं ॾींदो हिन शयुनि खे? साईं अर्ज़ु मां हिकिड़ो ॿियो बि कयां त ड्रग इंस्पेक्टर बि आहिनि ऐं हर डिपार्टमेंट जो इंस्पेक्टर आहे, इवन एतिरे ताईं मुख़्तियार जो पंहिंजो मार्केट कमेटी जो बि इंस्पेक्टर आहे, वरी अचो तव्हां हेॾे म्यूनसिपैलिटी ॾे इन जो बि इंस्पेक्टर आहे। असां ॾिसंदा हुआसीं गंदो कढी उछलंदा, गाॾियूं बीहंदियूं कढी उछलंदा, हाणे अचूं था इन ॻाल्हि ते भाई कीअं मुंहुं ॾींदो, उहो छा हुनखे ख़बर ई न आहे, उहो चवंदो बाबा 30 रुपया किलो आहे, भले उहा 27 हुजे 26 हुजे, 3 मथे ॿुधाईंदो उन ग़रीब खे कहिड़ी ख़बर। जे पर्चड़ी लॻल हूंदी, काठी में लॻल लिखियलु, त चवंदो आहे लिखियलु एतिरो आहे, जे नथो हाणे पनिश थिए, फाइन थिए, हाणे पोइ भउ थींदो आहे। ज़ालिम जेको बि आहे उहो ड्रिजंदो आहे, यानी इन जे करे त यार अची न वञे मुख़्तियारकार 100 रुपए जो माल आहे, ईअं न मां ते 500 रुपया ॾंढ पए, पोइ मां छा कंदुमि, नथा निकिरनि। असां MP MNA खे छो चऊं? उन्हनि त हिननि खे चयो बाबा वञो शहर जी ख़िदमत कयो, हे पघारां खणो, हे तव्हांजा पटियाला, हे तव्हांजा चपरासी, हे तव्हांजा बोरची, हे तव्हांजा लवाज़िमात, इहे तव्हां खाओ पीओ यार, अंग्रेज़ बि खाईंदो। मूंखे यादि आहे नंढो हुयुमि मां, हिते कुरो साहब हुयो डिप्टी कमिश्नर, उहो चढी सां निकर ऐं शर्ट ऐं लकुड़ हथ में टोपलो पाए करे शहर जो राउंड अप कंदो, जंहिं गॾह खे ज़ख़्म हुजे उन खे खोलराईंदो, घोड़े खे ज़ख़्म हुजे खोलराईंदो,
यार उहे बि डिप्टी कमिश्नर हुया बाबा पाण हाणे जीअं तव्हां चयो त ड्रग इंस्पेक्टर आहे, अचे नथो कंट्रोल प्राइज़ खातो आहे, वट माप चेक जो खातो आहे, फूड अथॉरिटी जेको कंट्रोल आहे, या म्यूनिसिपल हुजे, पंहिंजो चेयरमैन कमेटी हुजे, पंहिंजो या हुजे, फ्रूट वारा हुजनि, इन सभिनि जा नुमाइंदा आहिनि, इंस्पेक्टर आहिनि। छा उहे सिर्फ़ु घरनि ताईं महदूद आहिनि या उन्हनि जी मंथली मुक़ररु थियल आहे, उनखे मंथली मिले थी? ॾिसो पाण में वेठा आहियूं, ॾोह काथे बि थींदो आहे, ज़रूरु कंहिं रस्ते सां थींदो आहे, पोइ नंढो ॾोह हुजे वॾो, हे वॾो ॾोह आहे, मखलूक ख़ुदा खे तंग करणु वॾो ॾोह आहे, पघार हुननि खे मिलनि थियूं, ज़ाहिर आहे कुझु न कुझु हुननि जो मुक़ररु हूंदो न बाबा। हे जेके बि डिपार्टमेंट आहिनि उन्हनि जा इंस्पेक्टर आहिनि। तव्हां वञो, कल्ह मां गोरी वरिती आहे, मां खाईंदो आहियां प्रोस्टेट जे लाइ कैप्सूल डेली, पोइ मुंहिंजा आया कोन, मां चयो हिकिड़ो कैप्सूल ॾे, 30 रुपए मिलंदो आहे, चए न साईं 10 रुपया। दिलि में चयमि ड्रग इंस्पेक्टर घुमंदो ई न, वेठो हूंदो घर में, त ज़ाहिर आहे उहे ईअं कंदा आहिनि। हाणे ग़रीब माण्हू 10 रुपया ॾे उते वधाए, मुंहिंजी ॻाल्हि न आहे, मां ॾिना, उहो ॿार ॾे पंहिंजे खे ओवरऑल सभिनी लाइ महांगाई थिए थी न। महांगाई आहे। मां गुज़ारिश वरी बि डिप्टी कमिश्नर खे हथ जोड़े इहा कंदुसि त तूं महिरबानी कर, ख़्यालु कंहिंजो न कर, आवाम जो ख़्यालु कर, SDM खे, AC खे, मुख़्तियार कार खे राउंड अप जे लाइ ऐं अघनि जे लाइ, पोइ नथा बीहनि दुकानदार, पनिश कयो, फाइन कयो, अंग्रेज़ कंदो, उन खां बाद में बि थींदो रहियो, अयूब जे ज़माने में थियो, उन खां ॾिठी हुन सां 1.5 सदी ॾिठी आहे, उन खां बाद में बि थियो। असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदा, दुकानदार ॾकंदा, कोई न आहे। हाणे असां हिननि खे इहा गुज़ारिश कंदासीं, तव्हांजी महिरबानी, मुंहिंजो ॻाल्हाइणु नंढड़ो, मुंहुं नंढो, ॻाल्हि वॾी, मूंखे यार शर्मिंदगी थिए थी चवंदे, मां वटि सभु शइ हुजे, एॾा असबाब हुजनि, मां उहो कमु न कयां, ईअं पघार खावां, ज़ाहिर आहे पोइ बीमारियूं जनम वठंदियूं मुंहिंजे घर में न। हा, मां उन्हनि खे बददुआ नथो ॾियां, बददुआ त उहे ग़रीब ॾींदा जेके घर में खीर नथा वठी वञी सघनि शाम जो। अलाह, एतिरो चवंदोमांनि त महिरबानी कयो, मथां ख़ुदा ॾिसण वारो अथव, तव्हां ग़रीब जी मदद कयो, उहा जाइज़ मदद आहे, कानून चए थो तव्हांखे करणी आहे, नथा कयो ठीकु आहे, तव्हां पंहिंजो पाण ॼाणो। असां रड़दा रहंदासीं, असां को जेके बि A क्लास जा अख़बार वारा आहिनि पुछंदा, असां चवंदासीं जेका जाइज़ ॻाल्हि हूंदी। इहे जेके बि इंस्पेक्टर आहिनि घर वेठे पघारां खणनि था, ड्रग इंस्पेक्टर ॾिठो ई न आहे असां। मां जहिड़ो माण्हू, मां फाउंडर मेंबर आहियां पाकिस्तान पीस पार्टी जो, मां जहिड़ो माण्हू 10 रुपया मथे भरे थो बाबा वटि, ग़रीब कान ॾे। मुल्कनि जे अंदरि तमामु घणी महांगाई आहे। जेको पोहरियत माण्हू आहे, जेको मिडिल क्लास माण्हू आहे, जेको लो क्लास माण्हू आहे, उहो तमामु परेशान आहे। महांगाई जे करे रोज़गारनि ते वॾो असरु पियो आहे, रोज़गार ठप थी चुका आहिनि। रेडी हलाईंदड़ पोहरियत परेशानी खे मुंहुं ॾियनि था, ऐं उन खां अलावा ॿिया जेके पोहरियत आहिनि उहे बि परेशानी खे मुंहुं ॾियनि था। रिक्शो हलाईंदड़ पोहरियत हुजे, या लोहार हुजे, या ड्रकण हुजे, रेडी हलाईंदड़ हुजे, जेको रोज़ कमाए वारो, रोज़ खाइण वारो पोरियो करे त उहो माण्हू परेशान आहे। असांजे घर हिन टाइम ॿियो हिकिड़ो रेडी वारो बीठो आहे, उन खां पुछा कंदासीं त केतिरी महांगाई आहे, हुन जे रोज़गार ते केतिरो असरु पियो आहे, ऐं केतिरा कमाए थो, कमाइण खां पोइ हू घर जो गुज़र सफ़र कीअं थो हलाए, पंहिंजा ॿार पढ़ाए सघे थो, नथो पढ़ाए सघे, दवा दारू, कपिड़ो लटो, ईद अदर, ख़ुशी गमी की कीअं मुंहुं ॾिए थो। असां सां हिकु रेडी वारो बीठो आहे, उन खां पुछा कंदासीं। वालेकुम सलाम। छा नालो आहे साईं तव्हांजो? हबीबुल्ला अदा। साईं छाजी रेडी हलाईंदा आहियो? साईं भुगड़नि जी रेडी हलाईंदा आहियूं। भुगड़नि जी केतिरो कमाईंदा आहियो डेली? न आहिनि कारोबार साईं, कारोबार न आहे। कारोबार न आहे साईं, महांगाई चेल बनी वेंदी आहे। महांगाई चेल बनी वेंदी आहे, बिल्कुलु। केतिरो कमायो था पोइ बि जेकॾहिं वेठा आहियो सुबुह खां वठी शाम? 600-700 साईं, वधि मां त एतिरो कारोबार न आहे। कारोबार महांगाई रोज़ ते आहे, कोई ख़रीदारी करे ई कोन थो। जेकॾहिं 600 कजे त मुंहिंजे ख़्याल में 18,000 महीनो। 18,000 रुपये महीनो। 18,000 महीनो में तव्हां अटो 125 रुपए किलो आहे, जी वाह। खंडु 175 रुपए किलो आहे, जी वाह। घीअ जी जेकी थैली आहे, लो क्लास जी थैली बि 450 रुपए खां मथे आहे। 500 रुपये किलो आहे। 500 रुपए किलो आहे। 500 रुपये किलो आहे। त पोइ इहो ज़िंदगी जो गुज़र सफ़र हिन महांगाई जे तूफ़ान खे कीअं मुंहुं ॾियो था? बसि हिकिड़ो वेलो खाऊं था, हिकिड़ो वेठा आहियूं, छा करे सघंदा त आवाम काॾे वञे?
आवाम खे इन्हनि ज़लील कयो आहे न। पेट्रोल महांगो, गैस महांगो, अटो महांगो, खंड महांगी, इंसान काॾे वञे, जेकी ज़रूरत जी शइ आहे उहा महांगी आहे, उहो इंसान करे छा थो सघे। हिननि खे बदवा ॾेई सघूं था, बाक़ी ॿियो कुझु नथा भला ॾेई ईअं त सघूं। जॾहिं इलेक्शन थींदी आहे खटे त असां तव्हांजे वोटनि ते अचनि था। जी वाह। इलेक्शन खां अॻु में वॾा दावाऊं, वॾा बाग ॾेखारींदा आहिनि, वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त साईं असां मुल्कनि जे अंदरि सस्ता बि कंदासीं। छा सबबु आहे जो पंहिंजी ॻाल्हियुनि ते नथा बीहनि? न हो पंहिंजा ढिढ भरनि था न, ग़रीब जो हुननि खे अहसासु थोरो ई आहे। हुनखे ग़रीब जो अहसासु आहे ई न नी, सिर्फ़ु पंहिंजा ढिढ भरण लाइ अचनि था। उन इलेक्शन जे टाइम पंहिंजो मुंहुं ॾेखारनि था, बक़ाया ज़ाहिर ई नथा थियनि। ॾिसो त बाज़ार में कोई अचे थो घुमण, ॿार पढ़ाए सघो था महांगाई दौर साईं प्राइवेट हुन सरकारी में पढ़ंदा आहिनि, सरकारी स्कूल। सरकारी में पढ़ंदा आहिनि। हा, उहे ॾियनि था फीस। छा करणु घुरिजे गवर्नमेंट खे? गवर्नमेंट खे सस्ताई करणु खपे। ॿियो हाणे छा चई सघूं था। नालो अलाह जो अथनि, को भलाई कनि, असां आवाम ते रहम कनि, तरस कनि, जेकी भलाई पुॼेनि उहा कनि। बाक़ी ॿियो हाणे असां छा था चई, वधि एतिरो ई चई सघूं, ख़ुदा हिननि खे घर करे काॾे असांजी जान छुटे, जा असां काॾे वञूं हलिया। हिकु वेलो खाऊं था, हिकिड़ो वेलो वेठा आहियूं, असां परेशान थी विया आहियूं, वञूं काॾे असां? हिकु वेलो खाऊं था, हिकिड़ो वेलो वेठा आहियूं। सरकार खे सोचणु घुरिजे, ग़रीब मिस्कीन माण्हू परेशान आहियूं, हलंदासीं ॿिए कंहिं पोरियत ॾे, ॿिए कंहिं शहरी ॾे, उनजी दिलि में छा आहे, उन खां पोइ छा कंदासीं? पोरियत हुजे, नंढो मुलाज़िम हुजे, मिडल क्लास जो माण्हू हुजे, लो क्लास जो माण्हू हुजे, रोज़ कमाइण रोज़ खाइण वारो माण्हू हुजे, उहो महांगाई में पीसजे थो। मुल्क जे अंदरि महांगाई जो तूफ़ान बरपा आहे। हुक्मरान पंहिंजी ऐश अशरत वारी ज़िंदगी में मसरूफ़ आहिनि। असां सां गॾु हिकु ॿियो पोरियत बीठल आहे, उन खां पोइ छा कंदासीं त हुनजो कारोबार कीअं थो हले ऐं कीअं थो गुज़र करे सफ़र करे। शाहिद अली, छाजी रेड़ी हलायो था? डंग नी डोका। डंग डोका। केतिरो कमायो था डेली? बस कमाई पूरी आहे, महांगाई वधी वई अॼुकल्ह। महांगाई वधी वई आहे। जी हा। तव्हांजे रोज़गार ते बि असरु पियो आहे? बस जी हा। पोइ वरी बि तव्हां घणो त कमाईंदा हूंदा, केतिरो? 500 600 रुपये कमाई। 600 रुपये कमायो था। 600 रुपये कमायो डेली, मिसाल 18,000 महीनो। जी। पोइ 18,000 खे मसवाड़ा, घर जो गैस जो बिल आहे, कुछ आहे नथो पूरत पए। भला जेके रोज़ खाइण पीअण वारियूं शयूं बि त महांगियूं आहिनि। हर चीज़ महांगाई आहे। हर चीज़ महांगी आहे। जी हा, घी आहे, अटो आहे, सभु कुझु महांगो। पोइ कीअं मुंहुं ॾियो था? हिन जा ॿार आहिनि, कीअं मजबूरी आहे, दम गुज़र करणो थो पए। करणो पए। जी हा। छा करणु खपे गवर्नमेंट खे? गवर्नमेंट खे अपील करणु चाहियूं था, सस्ताई करे। सस्ता बि करे। जी हा। ॿार स्कूल में पढ़ाए सघो था? न पढ़ाए सघूं, नथा पढ़ाए। महांगाई थी वई आहे अॼुकल्ह। ॾिसो त गवर्नमेंट स्कूल आहे, उनजा किताब वठण लाइ पैसा आहे, हर चीज़ ज़रूरत पए थी। भला हाणे तव्हां 600 रुपया डेली कमायो, खाधो पीतो त उहो आहे ई आहे। जी हा। ज़िंदगी जा ॿिया मिसाल मसला आहिनि, बस हाणे दम गुज़र करणो पए। सरकार खे छा चऊं, सरकार त ॿेड़ो ॿोड़ो छॾियो आहे। रोज़ पेट्रोल वधे थो, लहे थो। बस महांगाई आहे, काशे ज़रूरत नथी पए, पूरत नथी पए। कारोबार ते असरु। जी हा। ॿारनि खे तालीम बि नथा ॾियारे सघूं। ॾाढी महांगाई आहे मुल्क जे अंदरि। जेका जे अंदरि खाइण पीअण जी शयूं महांगियूं आहिनि। हितां जा चूंडियल नुमाइंदा सरकार खे घुरिजे त जेका बाबा जे माण्हुनि खे या मुल्क जे माण्हुनि खे रिलीफ ॾे, महांगाई ते कंट्रोल करे। माण्हुनि जो इहो बि चवणो हो जेका बाबा जे माण्हुनि जो त महांगाई त आहे बिल्कुलु, पर जेके हिते दुकानदार आहिनि उहे हथ सां रेट महांगा करनि था। उनजे लाइ बि ज़िले इंतिज़ामिया खे मुतहरिक थियणो पवंदो। ज़िले इंतिज़ामिया खे निकिरणो पवंदो। DC हुजे, AC हुजे, मुख़्तियारकार हुजे, फूड इंस्पेक्टर हुजे, ड्रग इंस्पेक्टर हुजे, कंट्रोल प्राज़ेदार हुजे, जेको बि खातो आहे उन में जेके बि अमलदार आहिनि, जंहिंजी जेकी ड्यूटी आहे, जिन ते जेका फ़र्ज़ु आहे निभाइणो पवंदो। महांगाई मुल्क में आहे, पर हिते दुकानदार बि महांगाई कयो वेठा आहिनि। उन्हनि जी ज़िंदगी अजरन बणिजी वई आहे। खाधे पीते शयूं महांगियूं आहिनि। सरकार पारां पहिरियां इलेक्शन खां अॻु में त वॾियूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं हुयूं, वॾियूं दवायूं कयूं वेंदियूं हूं त जेको आहे महांगाई ख़तमु कईंदी, माण्हुनि खे सहूलियत ॾिनी वेंदी। पर उनजे अचण खां पोइ, सीटनि ते वेहण खां पोइ, उहिदनि मिलण खां पोइ ॼण त उहो सभु कुझु भुलाए वेठा आहिनि। मिसकिन माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे, ॿिनि वेलनि जी पेट भरे मानी खाइण लाइ परेशान आहे। जेका माण्हू चवण था हिकु वेलो खाऊं था, हिकु वेलो वेठा आहियूं, 6 खां 700 रुपया कमायूं था, 600-700 रुपया नथा पुॼाए सघूं। उनजे करे सरकार खे सोचणो पवंदो, मुल्क जे अंदरि महांगाई ते कंट्रोल करणो पवंदो त जीअं हितां जो मिसकिन माण्हू, हितां जो पोरियत, हितां जो मिडिल क्लास माण्हू पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़ैन सदके खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।